नासिम मेरा यूनिवर्सिटी जामशोर जो 29 कॉन्वोकेशन थियो आहे जंहिंमें शागिर्दनि खे डिग्रियूं ऐं मेडल ॾिना विया आहिनि। तफ़सील मालूम कंदा इरफान बुरफत खान। जी इरफान। जी मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जामशोर जो 29 कॉन्वोकेशन मेहरान यूनिवर्सिटी के मुख्य ऑडिटोरियम में थी गुजरियो, जंहिंमें सूबाई वज़ीर जेको आहे यूनिवर्सिटी बोर्ड खाते जो जेको वज़ीर आहे इस्माइल राव उहो पहुतो। उन सां गॾो गॾु ॿिया महिमान मौजूदु हुआ। जंहिंखां पोइ कॉन्वोकेशन तकरीब में जेको आहे सूबाई वज़ीर इस्माइल राव ऐं ॿियनि जेको आहे पासे शागिर्द तोड़े शागिर्दनि में जेको आहे डिग्रियूं ऐं सनदूं विरायूं। उन हवाले सां जेको आहे कॉन्वोकेशन में 1000 जेको आहे 7 जेको आहे डिग्रियूं तक़सीम कयूं वयूं आहिनि, जॾहिं त PhD में जेको आहे 34 PhD होल्डर्स खे मास्टर ऐं बैचलर डिग्रियूं शामिल आहिनि। मेहरान यूनिवर्सिटी कॉन्वोकेशन में मिडिल पास कंदड़ शागिर्द जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि जेको आहे मात ॾिनी आहे। उन्हनि जो जेको अंग आहे उहो वधीक आहे ऐं हींअर जेको आहे उहा तकरीब हलंदड़ आहे। उन सां गॾो सूबाई वज़ीर जेको आहे उन पिणु मीडिया सां ब्रीफिंग ॾिनी आहे। जी इरफान, अवां जी महिरबानी।